कल वारी प्रेस कॉन्फ्रेंस के हवाले से मां 3 पॉइंट उन ते डिस्कस कंदुमि। हिकिड़ी पॉइंट ई त ज़ातियात ते न ॻाल्हाइजे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असां त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी क़यादत में हमेशह चयो आहे त कंहिं ते तव्हां उन जी पॉलिसी ते तनक़ीद करे सघो था, कंहिंसां ज़ातियात ते तव्हां उन ते नथा ॻाल्हाए सघो। ज़ातियात जेका आहे उहा तव्हां सभु हितां जा गवाह आहियो त ज़ातियात कॾहिं शुरू थींदी आहे ऐं कंहिंजे तरफ़ों शुरू थींदी आहे। असां इन ॻाल्हि खे वेलकम था कयूं त जेकॾहिं ज़ातियात वारी न पॉलिसी ते तव्हां तनक़ीद कयो, असां इन शइ खे वेलकम था कयूं ऐं हमेशह मुंहिंजी पार्टी इन ख़्याल खे वेलकम कयो आहे। नासिर महमूद सूमरे साहब चयो त इस्टेब्लिशमेंट जी बेसाखियुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ॻाल्हाइनि। नासिर महमूद सूमरो साहब मूंसां अक्सर ॻाल्हाईंदो रहंदो आहे। नासिर महमूद सूमरो साहब फ़ोन कंदो त मां ॿुधाईंदोमांसि त इस्टेब्लिशमेंट जे लाइ केरु तव्हांजी सिफ़ में वेठल माण्हू केरु थो चए त असां त कॾहिं कोन चयो आहे त तव्हां सां तादर मक्सी साहब हिकु हिकु जाइ ते प्रेस कॉन्फ्रेंस थो करे त बाबा नालो त ॿुधायो, त नालो त ॿुधायो। असांजे मक्सी साहब खे पंहिंजो नवाब आहे MP साहब आहे, उनखे सवाल जो जवाबु त ॾियो। हीअ त को 3 ॾींहं पहिरियों हो त हिकु हिकु को पुछंदो थो थिए त बाबा सवाल नाला त ॾियो। अलाह ख़ैर कंदो, जॾहिं उहे नाला आया त उहे सभु तीर जे निशान ते खटियल आहिनि। कोई बि मां नथो सम्झां त जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उमेदवार आहे या जेको खटियल आहे उहो कोई बि अहिड़ी शइ न थींदी। ऐं जमहूरियत आहे, जमहूरियत में हिननि अक्सरियत साबित कई त असां अची घर वेहंदासीं, असां अपोज़िशन करण जा बि शींहं आहियूं। ॾिसो, असां हर उन शइ ते जेका सिंध जे मफ़ादात जे ख़िलाफ़ु हूंदी आहे या लाड़काणे जे शहर जे ख़िलाफ़ु का हूंदी अहिड़ी मफ़ादत, उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो क्लियर मौक़िफ़ हूंदो आहे, क्लियर स्टांस हूंदो आहे। अहिड़ी काई शइ जेकॾहिं हूंदी ऐं उहा असां तव्हां यकीन रखो त असां लाड़काणे वासियुनि जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु हूंदी त असां उते पूरो उते एहतजाज, न सिर्फ़ु एहतजाज बल्कि असां असेंबलियुनि में बि उनजो आवाज़ु उथारींदासीं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।